दोस्तों अॼु मुख़्तियार अली सीधी जो वॉल्यूम आहे 005 1994 जो एल्बम आहे हीउ। ऐं हिन में कुझु मज़ाक़िया गीत आहिनि ऐं कुझु सुठा गीत आहिनि। जिन मां हिकिड़ो ज़बरदस्त गीत आहे ज़ुल्म सही सही थको आहियां। ज़बरदस्त ही प्यारो गीत आहे तमामु। ऐं कुझु दोस्तनि कमेंट्स कया आहिनि, कमेंट्स शामिलु कयूं। पहिरीं कमेंट्स आहे एम प्रोडक्शन नाइस वीडियो भलजान, हसन अमन महर ग्रेट वीडियो, आशिक अमन सोलंकी परफेक्ट वीडियो, वॾी महिरबानी अदा, लख एहसान लख कुर्ब। ऐं ॿिया दोस्त बि आहिनि। पहिरीं कमेंट्स आहे शहबान सोलंकी साहब नाइस वीडियो, एहसान अमन सोलंकी वॉल्यूम 036 नाइस वीडियो, माशूक अहमद नाइस वीडियो एल्बम, वॾी महिरबानी अदा। अञा दोस्त आहिनि, हिन जा बि कमेंट्स आहिनि, उहे बि शामिलु कयूं। शहबान सोलंकी लिखियो आहे आल सॉन्ग सुपर हिट, हसन अहमद महर एल्बम ग्रेड, वॾियूं महिरबानियूं अदा। ईअं ई कमेंट्स कंदा रहो, तव्हांजो वॾियूं महिरबानियूं। ऐं दोस्तनि खे ॿुधायूं त हिन में को बि गीत शामिलु न आहे, हीअ रिलीज़ इंफॉर्मेशन वीडियो आहिनि। काफ़ी दोस्त ॾिसनि था, उन्हनि जे लाइ माना इहो ई आहे त उन मां तव्हांखे गीत ख़बर पवंदी, कहिड़ा कहिड़ा गीत आहिनि एल्बम में, शाइरनि जा नाला ख़बर पवंदा तव्हांखे। ऐं हिन एल्बम में ख़ासि ॻाल्हि इहा आहे त हिन में शाइरनि जा नाला ई न आहिनि दर्ज। ऐं हिन में कुझु मज़ाक़िया गीत बि आहिनि। पहिरियों गीत आहे मज़ाक़िया, पप्पू यार मूंखे एॾो तंग न कर, पप्पू यार मूंखे एॾो तंग न कर। ऐं शाइरी ॾिसो। उन खां पोइ आहे ॿियो कलाम आहे इहो मज़ाक़िया, मुंहिंजूं सिर्फ़ु ॿ कमज़ोरियूं आहिनि, मुंहिंजूं सिर्फ़ु ॿ कमज़ोरियूं आहिनि। उन खां बाद टियों गीत आहे लबड़नि ते सुर्खी लाइ निकितो आहीं प्यारा कंहिं लाइ, इंडिया जी धुन ते गीत आहे। लबड़नि ते सुर्खी लाइ निकितो आहीं प्यारा कंहिं लाइ, कुझु इन तरह गीत आहे, मुंहिंजो ॿुधल आहे कंहिं दौर में। उन खां पोइ ॿियो कलाम आहे हीअ मज़ाक़िया कलाम आहे, ख़ुशि रह पंहिंजे ख़र्च ते तूं, ख़ुशि रह तूं पंहिंजे ख़र्च ते मिठा। हुन खां पोइ ॿियो हीअ मज़ाक़िया गीत में शामिलु आहे आई एम वेरी सॉरी, माफ़ी ॾे मूंखे ओ सॉरी सॉरी, आई एम वेरी सॉरी माफ़ी ॾे मूंखे, कुझु इन तरह गीत आहे, इहो मुंहिंजो ॿुधल आहे। उन खां पोइ आहे क़सीदो आहे दम दम मौला अली जो नारो। उन खां पोइ ॿियो गीत आहे या त मूंखे एतिरो प्यार न ॾींहुं जो हाणे बेवफ़ाई पियो करीं, हीउ सुठो गीत आहे, ज़बरदस्त। उन खां पोइ आहे ज़ुल्म सही सही थको आहियां, हीउ माना ज़बरदस्त गीत आहे। ऐं हे गीत बि थोरो मज़ाक़िया टाइप आहे। गीत छॾियो सूरनि निपूड़े साह मुंहिंजो आहे, छॾियो साह मुंहिंजो निपूड़े सूरनि आहे। ऐं हिन जो ऐं तव्हां ॾिसो हिन में नाज़ प्रोडक्शन जो आहे राइटर जेको आहे ज़हूर ख़ान ज़ेबी। हिते बि मौसीक़ार ॾिसो लिखियो पियो आहे ज़हूर ख़ान ज़ेबी, इहा हिकिड़ी वॾी ॻाल्हि आहे। थर प्रोडक्शन ऐं नाज़ प्रोडक्शन जो अलॻि अलॻि आहे, पर हिन में बि ॾिसो न त ज़हूर ख़ान ज़ेबी लिखियो हुयो, मतिलबु इन दौर में वॾो नालो हो ज़हूर ख़ान ज़ेबी। ऐं थर प्रोडक्शन जो आहे उस्ताद हबीबुल्लाह कंदकोटी। असल में थर प्रोडक्शन जो माना म्यूज़िक डायरेक्टर इहो ई आहे, उस्ताद हबीबुल्लाह कंदकोटी। उन खां पोइ नए दौर में त वरी काफ़ी माण्हू मटिया सटिया आहिनि, न त असुल त हाणे उस्ताद हबीबुल्लाह आहे। बहरहाल काफ़ी ॻाल्हियूं आहिनि। ऐं एल्बम तव्हांखे कीअं लॻो, सुठो लॻो हुजे लाइक ज़रूरु कंदा दोस्तो।